अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 जनवरी 3 जनवरी फ्राइडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 8:45। सी आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ऐं थधी हवा थी लॻे, हल्की हल्की आहे पर तेज़ माना चुभंदड़ हवा आहे। झिरकियुनि जा पखियुनि जा हिते मज़ा लॻा पिया आहिनि हिन ॾाढ़ुनि जे मथां। सो माशाल्लाह ऐं हल्को फुल्को नाश्तो करे आई आहियां, चांहि अञा पीअणी आहे। व्लॉग जी इब्तिदा कयां। ॾाढा मेरा थी विया आहिनि वीचारा, ॾुख बि थिए थो हिननि खे ॾिसी डस्ट पयल, पर मूं में हिमत ई न आहे त मां पाणी में हथु विझां। ज़ाहिर आहे जॾहिं हिननि खे शावर कंदमि पाइप सां ई त मूंखे घटि में घटि पेर बि आला थींदा, हथ बि आला थींदा ऐं मां सख़्तु ख़ौफ़ज़दा थी थियां थधि लॻण खां। सो पाणी त हिननि खे ॾींदी थी रहां, बाक़ी ॿी ख़िदमत मूंखां कोन थी पुॼे। सो इनशाला हिसाबु ॾिबो। जेतिरो मां हिननि खे वीचारनि खे इग्नोर थी कयां ओतिरो मां इग्नोर बि नथी कयां। हक़ीक़त में मां पंहिंजो एहतियात थी कयां, हिननि खे पाणी वाणी टाइम सां मिलंदो थो रहे। पर बहरहाल जेका कसर छॾियां थी उहा पूरी कंदमि इनशाला। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, नओं ॾींहुं, नओं मौक़ो, नई मोहलत अलाह जे फज़ल ऐं करम सां। अलाह कंदो त पॉज़िटिव ॾींहुं गुज़रंदो। अलाह साईं सभिनीनि ॾे ख़ैरु करे। जेके बि इंसान मुश्किल में आहिनि उन्हनि जूं मुश्किलूं आसान करे, बीमारनि खे सिहत तंदुरुस्ती ॾे। अलाह साईं बेरोज़गारनि खे रोज़गार ॾे, तंगदस्ती ख़तमु करे, कर्ज़नि जा कर्ज़ लाहे। खोड़ सारियूं दुआऊं दिलि मां निकिरनि थियूं ऐं दिलि सां थियूं निकिरनि, इहे रुॻो लफ़्ज़ न आहिनि ज़ुबान सां। अलाह साईं सभिनीनि जूं मुश्किलूं आसान करे, सभिनी जा मसइला हल करे, सभिनी जूं परेशानियूं ख़तमु करे, आमीन। सो अंदरि हलां थी, हाणे चांहि पई आहे त चांहि पीआं, थोरी घणी सुस्ती बि कंदमि, कुझु कमेंट्स पढ़ंदमि, कुझु मैसेजिस ॾिसंदमि, उन्हनि जा जवाब लिखंदमि ऐं ज़हरा जो इंतज़ारु कंदमि। किचन जा सना थुला सभु कम करे छॾियमि ऐं हीअ मानी कढी रखी आहे। ज़हरा अची वई आहे, कमु थी करे। खीर जूं देॻड़ियूं ख़ाली कयूं, मलाई कढी, रोज़ वारो जेको हूंदो आहे। ऐं राति जो मां इहे बास्केट जो कवर कोन ठाहियो, इन करे हाणे मां हिनखे ठाहिण जी कोशिशि थी कयां ऐं इरादो इहो ई आहे, इनशाला ठही वेंदो। सो स्टार्ट कंदमि मां हिन जो अलॻि सां वीडियो ठाहिणु। माशाल्लाह हे ॾिसो, मां फस्ट क्लास हिन जो ढकु ठाहियो आहे। ऐं हूअं मां चाहियां त हिन मथां को नॉब बि हणां हा, पर नॉब मां इन लाइ न हयो आहे त वरी जीअं हिन मथां मां कुझु जीअं हे कपिड़े जा पीसिस आहिनि या काई बि अहिड़ी शइ रखी सघां त मसइलो न थिए। सो हीअ मुंहिंजी बास्केट्स ऐं हे हिन जे मथां ढकु। माशाल्लाह ज़बरदस्त कमु थी वियो। ऐं हिन जो कलर बि जेको आहे तक़रीबन मैच थो थिए हिन सां, थोरो लाइट आहे पर नो प्रॉब्लम। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि हे मेरो थी वियो, ख़राबु थी वियो त मां हुनखे लाहे या हिन जे मथां ई मां ॿियो चाढ़े छॾींदमि त ॾाढो सुठो रहंदो। खीर अची वियो आहे, उहो रखियो अथमि करण लाइ ऐं सिलाई मशीन वारे खे कॉल कयमि त खणी न पियो। सो वरी कॉल करण जी कोशिशि कंदमि। थांव हिते हाणे उबता सुबता करे रखां त जीअं मूंखे हिननि खे अंदरि करण में आसानी थिए। ऐं मंझंदि जो मां कुझु बि न पचाइण जो सोचियो आहे, यानी सिर्फ़ु मानी ऐं वाङण बि पिया आहिनि, थोरी भाॼी जेका पटाटनि जी ठाही उहा बि पई आहे। त मां सोचां थी त मंझंदि जो कुझु न पचायां ऐं पोइ राति जो फ्रेश को बोर्ड ठाहींदमि इनशाला। छो त जेको पहिरीं खाधो आहे उहो पहिरियों यूज़ थियणु घुरिजे। सो इहो हलंदो रहंदो सिलसिलो मुंहिंजे कमनि जो। माशाल्लाह 2 ॾींहंनि खां मोटर न हलायो हुअमि, ज़रूरत ई न। पाणी जेको आहे हाणे गर्मियुनि जे सीअ जे करे एॾो इस्तेमालु नथो थिए। गर्मियुनि में त 3 दफ़ा विंझंदा आहियूं, कपिड़ा बि इलाही धोपंदा आहिनि, सियारे में एॾो यूज़ न आहे। सो अॼु जॾहिं पाणी आयो त अंडरग्राउंड टैंक जेको आहे इहो मुंहिंजो थी वियो ओवरफ्लो। सो हाणे सॼो अङण साफ़ु कयो अथमि, छो त पाणी पियो वहे। मोटर हलायमि पहिरियों त टांकी भरियमि त जीअं उहो पाणी हेॾे ज़ाया थियण जे बजाए मथे हलियो वञे। ऐं हे मैट जेको दरवाज़े ते विछायल हूंदो आहे उहो हिते सुको विधो अथमि। ऐं हाणे इहो टैंक जो जेको कवर आहे इनखे खणी विझां त जीअं हिन जो पाणी सॼो निकिरी वञे। हिनखे हिन प्लास्टिक जी कुर्सीअ ते विधो अथमि त हिन जो पाणी जेको आहे जॾहिं सफ़ा ड्रेन थी वेंदो त पोइ वरी स्टैंड ते विझंदीमांसि। हुन सां हिकु त हल्को बि थी वेंदो, ॿियो सॼो पाणी बि निकिरी वेंदसि। ऐं सिलाई वारे मशीन वारे खे फ़ोन कयमि, हुन चयो त अॼु जुमो आहे त जुमे जी निमाज़ खां पोइ दुकानु खुलंदो। सो जुमे जी निमाज़ खां पोइ इनशाला मां वेंदमि खणणु मशीन। ऐं अचानक मूंखे यादि आयो त लाड़काणे वञण खां पहिरियों
कुझु डिसाइडिड हुयो त मोटी अचे मूंखे भई ही फलाणो फलाणो कमु करिणो आहे। हिकिड़ो त सुराण जे ॿारनि जे लाइ, सुराण जा स्टूडेंट्स जेके फस्ट सेकेंड थर्ड आया आहिनि उन्हनि जे लाइ बैजिस मां ठाहींदमि फस्ट सेकेंड थर्ड जा, जेके उन्हनि खे लॻाईंदी। त असां कुझु बि ॿारनि जे लाइ यूनिक करणु चाहींदा आहियूं ऐं पंहिंजी ख़ुशीअ सां हिन जो कोई रिटर्न न मिलंदो आहे, शाबाश बि न मिलंदी आहे, असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे, ॿार ख़ुशि थींदा आहिनि ऐं पेरेंट्स ख़ुशि थींदा आहिनि। त इहो असांखे हिकु त मूंखे इहो करिणो आहे। ॿियो हिकिड़े हंधि यतीम ॿारनि जे लाइ मूंखे गुडी बैग्स ठाहिणा आहिनि। त मां सोचियो त उहे बैग्स जेके हिन मां पाण सिबंदमि डिफरेंट कलरफुल कपिड़नि मां ऐं पोइ उन्हनि में असां कुझु शयूं विझंदासीं ऐं खणी वेंदासीं। त इहे ॿ आहिनि मौक़ा अहिड़ा जिन जे लाइ मूंखे लाज़मी तयारी करणी आहे। सुराण खे त मां पाण ई ऑफर कई, उनखे त ख़बर न हुई त मां इहो बि करे थी सघां, सो उहे कंदमि। ऐं उनखां अलावा जेको यतीम ॿारनि वारो इवेंट आहे उन में मुंहिंजी कज़िन मूंखे इनवाइट कयो आहे, छो त उहा पाण बि उते वञे थी कुझु गिफ्ट खणी। उन जूं वरी डिटेल्स जेके बि हूंदियूं त उहे तॾहिं मां तव्हांखे ॾेई सघंदमि जॾहिं मां उहो अटेंड कंदमि, ठीकु आहे। सो फ़िलहालु मां तव्हांखे वधीक नथी ॿुधाए सघां, बसि नंढा नंढा बैग नंढियूं नंढियूं थैलियूं मूंखे सिबणियूं जंहिंमें असां पोइ चॉकलेट बिस्किट ऐं डिफरेंट शयूं जेको विझणु चाहियूं, असांजी मर्ज़ी आहे, जेतिरे पैसनि जी गुंजाइश हूंदी, जेतिरी दिलि जी ख़ुशी हूंदी यतीम ॿारनि खे ख़ुशि करण लाइ, त पोइ असां उहो कंदासीं इनशाअल्लाह। सो फ़िलहालु त इहे कपिड़ा खणी अंदरि वञा ऐं यकीन कयो त वाइपर हणी हणी मां सेकी पई आहियां ऐं वरी बि हणिणो पवंदो छो त हिन मां पाणी अञा ॻड़े थो। सो ॻड़ी वठे, खीर कढी विया ऐं हिन पासे बि कुझु वॾा वॾा थाम आहिनि। सुराण राति जो इलाही सारी छोलनि जी चाट ठाही, उहा स्कूल खणी वई आहे, छो त सभिनी टीचर्स चयोसि त भई ॿार बि नथा अचनि त असां हिकिड़ी वन डिश पार्टी कयूं। सो उन वन डिश पार्टीअ जे लाइ हूअ इहे एॾा सारा छोला खणी विया, जेको चए पई त सुराण खाईंदी, सो उहे सभु खाईंदियूं। तंहिंजे करे राति जो थाम बि घणा थिया। सुराण कुकिंग करे त माना थामनि जो त जेको अंबार थींदो। सो मां हाणे वेंदमि, वेंझण जी तयारी कंदमि, जुमो आहे ऐं उनखां अलावा क़ुरान शरीफ़ बि पढ़णो आहे, पोइ वरी कुझु कपिड़ा धोईंदमि इंशाअल्लाह। थोरा थोरा धोई छॾंदी आहियां त जान छुटल हूंदी आहे, मां जमा न कंदी आहियां घणा। सो हाणे तयारी कयां थी जुमे जी। 4:30 थिया आहिनि ऐं मां हाणे वापसि आई आहियां ॿाहिरां मशीन खणी। मशीन ठही वई आहे, रिक्शा वारे खां हिते हेठि रखायमि छो त कुर्सीअ ते अञा ताईं इहो कवर पियो आहे जेको बिल्कुलु ई बर्बादु थी वियो आहे, ॿियो वठिणो पवंदो मूंखे हाणे। सो हिकु त ट्रैफ़िक शाम जो टाइम, ॿियो दुकान वारे चयो त निमाज़ खां पोइ दुकानु खोलींदमि, त आयो ई देरि सां त असांखे इलाही देरि त अधु कलाक खनि तक़रीबन बीहणो पियो। उन टाइम जो मूंखे ॾाढो अफ़सोस आहे। मां चयोमांसि हाणे दिलि थी चए तोखे पैसा ई न ॾियां, मां चयोमि 1 लख रुपए जो तूं मुंहिंजो टाइम ज़ाया कयो, तंहिंजे करे हाणे मशीन मुफ़्त में ठाहे ॾे। पर हाणे ज़ाहिर आहे ईअं त न थींदो, पैसा मां हुनखे ॾिनमि। ऐं मां थोरी शॉपिंग बि कई। सुराण खे दही फुल्कियूं पियूं खपनि, मूं चयो कॾहिं आज़मायूं न आहिनि हितां, पर पोइ बि मां पा दही फुल्कियूं वठी आयमि जेके हुननि तोरे वरी हिन पैकेट में पैक करे ॾिनियूं। ऐं उन सां गॾु गॾु चिकन वरितमि, हालांकि चिकन पियो आहे फ्रीज़र में, पर उहो बोनलेस आहे ऐं डीफ्रॉस्ट करिणो पए हा, त मूंखे कबाब ठाहिणा सुभाणे, त मां सोचां थी त मां अॼु ई कबाब ठाहे छॾियां। सो इहो बि वठी आयमि, त मूं छो त हुते बीठी इंतज़ारु पई कयां, इन करे शॉपिंग पई कंदी वठां ओसे पासे मां, जेको नज़र पियो अचे उतां कुझु वठी पई अचां। ऐं सुराण खे बि पंहिंजे स्कूल जे ॿारनि लाइ जिन जी मिड टर्म में पोज़ीशन आई आहे त कुझु शयूं पयूं खपनिसि, त उते वरी मां स्टेशनरी जे दुकान ते बि हली वियमि। त स्टिकर्स ऐं की चेन्स, पेंसिलूं, जेके शयूं मूंखे थोरी यूनिक नज़र आयूं त उहो मां वरितियूंमांसि। अञा हिननि में कुझु ॿिए जूं बि शयुनि जो इज़ाफ़ो थींदो। सो हाणे वेंदमि मां निमाज़ पढ़णु, उनखां पोइ मशीन खे सेट करे मूंखे वरी उनखे चेक करिणो आहे त सही हले थी। उते हुन त करे ॾिनो, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां पाण वटि बि हलाई ॾिसंदमि यकीननि। निमाज़ पढ़ियमि 3 पहिरीं जी ऐं मशीन खे सेट करे धाॻो वाॻो विझी जीअं हलायोमांसि त तीअं हली कोन। उते हली दुकान ते, हुन मूंखे ट्रोपो ॾेई ॾेखारियो, सही हुयसि। त घर अची वरी मां पंहिंजो रील धाॻो विझी जेको बि हलायमि त न हली, त वीडियो भरे ऐं सॼो हाल अहिवाल मां हुन दुकान वारे ॾे मोकिलियो त हिते हले ई कोन थी। मां वधीक छेड़छाड़ नथी कयांसि, ईअं न थिए त वरी ख़राबु थी वञे। कल्ह किरायो भरियमि रिक्शा जो, वरी अॼु खणी वञण जे लाइ, खणी अचण जे लाइ किरायो भरियमि, हुनजी पेमेंट मशीन वारे जी धार कयमि। सो हिकिड़ो चकर सुभाणे मूंखे वरी हणिणो पवंदो। ऐं जॾहिं मशीन न हली त मुंहिंजी एनर्जी सफ़ा ख़तमु थी वई आहे। मूंसां ईअं थींदो आहे, मां जॾहिं बि जोश में हूंदी आहियां, मां कुझु करणु चाहींदी आहियां, उहो न थी सघे,
पोइ सफ़ा मुंहिंजी तवानाई ख़तमु थी वेंदी आहे। सो मुंहिंजी तवानाई बिल्कुलु ख़तमु आहे, मां हंध में आहियां। सो हाणे जेसि ताईं सांझीअ जी निमाज़ जो टाइम थींदो तेसि ताईं मां हितां न उथंदमि। ऐं दाल भिॼाए आयमि चणनि जी, त जीअं कबाब जो चिकन बॉइल करे छॾियां राति जो। सो दाल भिॼाए आयमि, चिकन अञा न धोतो आहे, बसि कुझु न करिणो आहे मूंखे हाणे सांझी निमाज़ ताईं एहतिजाज आहे। सो त मूं चयो बसि थोरो तव्हां सां ॻाल्हाए वठां। शौक़ु जॾहिं उरूज ते हुजे, जीअं रिलीज़ सिबण जो आहे, त ऐं उहो पूरो न थिए त पोइ ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। सो उन जुनूनी माण्हू खे उन शइ जी ख़बर हूंदी, उनखे ई अहसासु थी सघंदो। सो मां बि हिकिड़ो जुनूनी इंसानु आहियां। मां चवंदी आहियां मुंहिंजे ज़हन में आई न आहे ऐं थी न आहे, बसि सोचियां ऐं थी पए। ऐं उन लाइ मां महिनत कंदी आहियां, कोशिशि कंदी आहियां। उहो मां ॿिए ते न छॾींदी आहियां त मुंहिंजे तरफ़ां ॿियो को करे, मूंखे पाण खे ई करिणो हूंदो आहे उहो। पर जो न करे सघां ऐं न थी सघे, पोइ मज़ो न ईंदो आहे। सो बिल्कुलु बि मज़ो नथो अचे। सो हिन महिल मुंहिंजो मूड सफ़ा ख़राबु थी वियो आहे। मां हिते फ़िलहालु रेस्ट थी कयां। सो सांझी निमाज़ ते उथंदमि, निमाज़ पढ़ी पोइ वेंदमि किचन में, ऐं पोइ जेको करिणो हूंदो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो फ़िलहालु मज़ो न आहे। सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते मां इहे चिकन धोई चाढ़ियो आहे। दाल पहिरीं भिॼाए छॾी त मां तव्हांखे ॿुधायो। सो हिनखे हाणे ॾींदमि ढक त जीअं पचंदो रहे। कबाब त सुबुह जो ई ठहंदा ज़ाहिर आहे, राति जो मां सिर्फ़ु हिनखे बॉइल थी करे छॾियां। हिते मां मसालो ठाहियो आहे ऐं हुन में हिकिड़ो पटाटो विधो आहे टुकड़ा करे, ऐं मां राति जी मानी में पचाईंदमि अंडा ग्रेवी। अंडा बॉइल थी विया आहिनि, हिन जी बाहि बंदि थी कयां ऐं हिनखे ॾियां थी ढक। इहो पचंदो रहंदो हल्की बाहि ते। उनखां अलावा सुराण हिते लॻी पई आहे। कल्ह फ्रूट चाट कोन ठही, इन करे अॼु थी ठहे। ऐं हाणे मां बि प्रॉपरली हथ धोई, छो त मां बसरु कटियो आहे त जीअं चाट में स्मेल न थिए, ऐं मां बि सुराण खे फ्रूट कटराईंदमि। अंडा छिले रखिया आहिनि, सावा मिर्च ऐं धाणा हिते बिल्कुलु रेडी आहिनि ऐं ॿोड़ भुॼे थो। थोरी देरि हिनखे भुञी सुठी जॾहिं ग्रेवी ठही वेंदी त अंडा कटे हिन में मां विझंदमि। हूअं त आमतौर ते अंडा ग्रेवी जेका सिंपल आम रेसिपी आहे उन में सॼा अंडा विझिबा आहिनि, पर मां हमेशह कटे विझंदी आहियां। मूंखे मज़ो ईंदो आहे जॾहिं उहा ज़र्दी जेका आहे उहा रस में मिली वेंदी आहे ग्रेवी में, त ॾाढो टेस्ट हुनजो ज़बरदस्तु ठहंदो आहे। ऐं चिकन पची रहियो आहे मज़े सां। सुराण ज़ैतून कटे वई आहे ऐं हाणे सुराण छिले थी नारंगियूं। ऐं उनखां अलावा मां हिते कटे ऐं हे कढी रखियो आहे त जीअं हिन जो जूस बि निकिरी वञे। कुझु नारंगियुनि जो पल्प ऐं कुझु नारंगियुनि जो जूस हिन में पवंदो। बसि हिन जो पाणी हाणे सुकण वारो आहे, हिनखे अॻो पोइ ख़ुश्क करे ऐं तव्हां हटाईंदमि, पोइ पचाईंदमि मानी। ऐं मज़ेदार अंडा ग्रेवी तयारु आहे। रेसिपी अगरि तव्हांखे ॾिसणी हुजे त तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसी सघो था। ऐं असां वटि शाम जो इंटरनेट बंदि थी वियो आहे त हाणे ख़बर न आहे त उहो केॾी महिल ॿीहर ऑन थींदो। सो अलाए केॾी महिल मां तव्हां सां शेयर करे सघंदमि अॼु जो व्लॉग। बहरहाल व्लॉग त तक़रीबन रेडी आहे मुंहिंजो, ऐं छो त मां हाणे तव्हांखे मोकिलाइण वारी आहियां। ऐं अञा ताईं असांजी फ्रूट चाट ठही तयारु न थी आहे। ऐं फ्रूट चाट बि मां जीअं ठाहींदी आहियां त हुनजी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते आहे, तव्हां ॾिसी सघो था। कमु जारी आहे, तव्हांखे अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अलाह वारी।